नाज़रीन, मलीर में स्टील टाउन वारे इलाइक़े में मोटरसाइकिलुनि जी रेस दौरान ॿिनि धारदार हादसनि में 3 ॼणा फौत थी विया आहिनि। वधीक तफ़सील मालूम कयूं था मेहरान टीवी जे रिपोर्टर रबनवाज़ मस्तोई खां। जी रबनवाज़, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, स्टील टाउन थाने जी हद में PSO पंप वेझो रोड हादसे में तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल सवार रेस भॼाईंदे जेको आहे टालर हेठां अची चिपाटी फौत थी विया आहिनि, जिन ते इतला मिलण ते स्टील टाउन पुलिस वाक़िए हंधि पहुची वई आहे, जिन ते लाश खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे, जिन ते हादसे नतीजे में जेके फौत थी वियल जी हिन वक़्त ताईं सुञाणप नाहे थी सघी। ऐं जॾहिं त ॿियो हादसो स्टील टाउन हेस्को पेट्रोल पंप वेझो रोड हादसे में गाॾी जी टक्कर में मोटरसाइकिल सवार फौत थियो आहे, जिन ते इतला ते स्टील टाउन पुलिस पहुची वई आहे, जिन ते सुञाणप जेको आहे 25 वरनि जी अरबाज़ पुट यूसुफ नाले तौरु कई वई आहे, जिन ते 3 ॼणनि खे जेके लाश मड़ उनखे जना अस्पताल ज़रूरी कार्रवाई लाइ जेको आहे मुंतकिल लाश खे कयो वियो आहे, जिन ते जेको आहे ट्रालर जेको ड्राइवर आहे उहे मौक़े तां जेको आहे फरार थियण में कामयाब थी वियो आहे, जिन ते जेको आहे ट्रालर खे स्टील टाउन पुलिस पंहिंजी तहवील में वठी थाणे मुंतकिल करे छॾियो आहे। रबनवाज़, तव्हांजी महिरबानी।